नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो जे ग़रीब आबाद में हिकु छोकिरे पारां औरत खे छेड़ण वारो मामलो सोशल मीडिया ते अचण बाद SHO कपरो मनवर राजपर ड्राइवर अब्बास ख़ासकेली जे घर पहुतो। SHO मनवर राजपर जो चवण हो त अब्बास ख़ासकेली पुलिस खे बयान ॾींदे चयो त राजेश नाले छोकिरे जो गली में गुज़रण दौरान मुंहिंजी औरत सां मुंहमारी थी पई हुई, जंहिं बाद असां छोकिरे जे पीउ भरत कुमार खे दाह ॾिनी, जंहिं ग़लती तस्लीम कंदे माज़रत कई है। इन बावजूद सोशल मीडिया ते असां खिलाफ़ ग़लत ख़बरूं हलायूं पियूं वञनि, जॾहिं त SHO कपरो मनवर राजपुर साफ़िन खे ॿुधायो त आउं सोशल मीडिया ते ख़बरूं ॾिसी उनजो नोटिस वरितो आहे। पाण हिते आयसि। हिते अब्बास ख़ासकेली बयान ॾींदे चयो त असांजी औरत जे पाड़े जे छोकिरे राजेश खत्री सां मुंहमारी थी हुई, जंहिं ते हिन जे वॾनि माज़रत कई आहे ऐं असां माफ़ कयो आहे। असांखे जेको आहे हिकिड़ो वीडियो क्लिप सोशल मीडिया ते आयो जो असांजे बाला ऑफिसरनि ने बि आयो, असां पे ॾिठो पढ़ियो, पोइ उन जे करे जेको आहे सो धुर ॾे असां आयासीं त उन सां का नाइंसाफ़ी त नाहे। उहो जेको आहे असां मिलिया आहियूं अब्बास अली सां ऐं उन्हनि जो जेको आहे असां वीडियो बि कयो आहे ऐं प्लस उन्हनि खां स्टेटमेंट वरिती आहे। त अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। काल्ह जेको आहे सो छोकिरो जेको आहे राजेश सनाफ भरत खत्री, उहो 18-19 साल आहे, हुनजी एज आहे। उहो थोरो मेंटल आहे, त रस्ते मां लंघियो पियो वियो। जेको छोकिरीअ सां जेको आहे सो हुनजी थोरी मुंहमारी थी पई, जंहिं ते छोकिरीअ हुनखे कुझु घटि वधि पाण बि ॻाल्हायो। हुन खां बि गुफ़्ता जेके निकिता, उहो इन जी जेको आहे मुड़ुसु हुनजी जेको आहे हुननि खे मालिकनि खे दाह ॾिनी। तव्हांजे छोकिरे जेको आहे बदतमीज़ी कई आहे, उन जी मालिकनि हुन खां माफ़ी वरिती। अहिड़ी असां स्टेटमेंट वरिती आहे। अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। हीउ जेको कुझु वधायो वियो आहे हू स्टेटमेंट ॾियनि था त पिया त असांजी इज़त जेको आहे न वधीक खिलवाड़ कयो वियो आहे। न ही कीअं थी हाणे तस्दीक ते त छोकिरो जेको मेंटल आहे या न उन सां उहो त मालिकनि जो चवणु आहे। ॿिए नंबर पाड़े वारनि जो चवणु आहे। पाड़ो आहे न, तव्हां जिते बीठा हो इहो पाड़ो आहे सॼो न। तव्हां कराचीअ पढ़े थो, उहा ॻाल्हि बदी आहे न। बसि मालिक खां असां स्टेटमेंट वरिती आहे त हुनजो क्लियर कट आहे त असां सां का नाइंसाफ़ी आहे। जेको सोशल मीडिया ते आयो आहे उहो त वधाव सां आयो आहे न, उहा त ॻाल्हि नाहे न। तो बिल्कुलु जेको आहे क्लियर आहे। को फरियाद वग़ैरह नथा असां वटि न थाणे ते आया आहिनि, न का शिकायत आहे। असांखे सोशल मीडिया ते ख़बर अचण जे करे असीं पाण रसी विया आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।